अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। पीपी अखबार सूबाई सलाहकार सैयद एजाज अली शाह शीराज़ी कराची के अस्पताल में लाडाणो करे वियो। संदसि लाडाणे ते ठटो सिजावत मीरपुर साख्तो ऐं ॿियनि शहरनि में सोग जी लहर। एजाज शाह शीराज़ी जो जनाज़ो 3 वॻे ठटे शहर में खयो वेंदो। एजाज शाह कराची के अस्पताल में कोरोना सबब दाख़िल हो। कोरोना के शिकस्त ॾिनी हुई। पीपी अखबार सैयद एजाज शाह शीराज़ी के लाडाणे ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पीपी सिंध के सदर निसार खोड़ो ऐं ॿियनि अखबारनि पारां लाहौर वारो जलसो हर सूरत में थींदो। रैलियूं कढण ते नून लीग कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। अवामी रद्द अमल खे रोके नथो सघिजे। चौधरी बाकर अली की गिरफ्तारी की मज़म्मत कयूं था। एहसासात कयो वञे। मरियम नवाज़ की रैली ॾिसी हुक्मराननि जा हौसला ख़ता थी विया आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान ऐं संदसि तर्जमाननि जा नाला ECL में शामिल कया वञनि। नून लीग तर्जमान मरियम औरंगज़ेब जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। PDM की गाड़ी सां हादसो अंटर आहे। PDM की स्टीयरिंग कमेटी जो स्टीयरिंग के ॿिए वटि आहे। इंजन जो कंट्रोल ऐं ब्रेक के ॿिए जे पेर हेठां आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। मुल्क में कोरोना वायरस सबब 56 मरीज़ फौतुनि जो अंग वधी 8603 थी वियो। NCOC मूजिब मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 3138 नवां केस ज़ाहिर। 2575 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी। कोरोना वायरस सबब मुतासिरनि जो अंग 4,29,280 थी वियो। कोरोना जे फाल केसिस जो अंग 46,376 थी वियो। इस्लामाबाद की एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग में नकली बैंक खातनि वारे केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं संदसि भेण फरियाल टालपुर की हाज़िरी का छूट वारी दरख्वास्त मंज़ूर करे वरिती। ॿुधणी दौरान नैब प्रोसिक्यूटर वसीम जावेद पेश न थियो। अदालत कार्रवाई हलाइण बिना ॿुधणी 18 सितंबर ताईं मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट में जस्टिस ईसा खिलाफ सदारती रेफरेंस से फैसले बाबत नज़रसानी दरख्वास्त से ॿुधणी। अदालत बेंच की जोड़जक बाबत फैसलो महफूज़ करे छॾियो। जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स न आहिनि त समूरियुनि धुरियुनि जा मौक़िफ़ ॿुधण खां पोइ मुनासिब वक़्त ते फैसलो ॿुधायो वेंदो। अदालत लतीफ़ आबरीदी खे ईंदड़ ॿुधणी ते लिखत में दलील जमा कराइण जो हुक्म ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट आमनी खां वधीक असां रेफरेंस में सूबाई सलाहकार एजाज जखरानी की ज़मानत में वाद करे छॾी। अदालत एजाज जखरानी की ज़मानत दरख्वास्त ते ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी। क़ाइद एज़म की मज़ार की बेहरमती वारे मामले में 8 जनवरी ते शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया। कराची की मकामी अदालत कैप्टन रिटायर्ड सफदर ऐं मरियम नवाज़ सूदो ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ दरख्वास्त ते ॿुधणी न थी सघी। जुडिशल मैजिस्ट्रेट जे मोकल सबब 8 जनवरी ताईं ॿुधणी मुलतवी। सिंध हाई कोर्ट सम्झी वियल और सूदो 10 ॼणनि जी अदम बाज़ियाबी ते IG सिंध DG रेंजर्स घरू खाते ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब कराए 26 जनवरी ताईं अदालत में पेश थियण जो हुक्म। लाहौर में CTD पुलिस सिविल सेक्रेटरी ते हमले की कोशिश नाकाम बणाए छॾी। शादरा में कार्रवाई करे 5 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार दहशतगर्दनि वटां बारूदी मवाद, हथियार, करेंसी ऐं मोबाइल फोन रियाम शोरो भरसाण कोट फकीर दाद खोसो में इमाम अली खोसो कारे इल्ज़ाम हेठि 25 वरियनि जी ज़ाल ज़ुलेखा खोसो के गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी वियो। पोस्टमार्टम बाश पार्सन हवाले।
आई पर आखिर बरसा कौमी शाहरा ते ट्रालर जो मोटरसाइकिल की टक्कर सांगी वासी नौजवान भरसा गोडेड़ा वट ट्रक कई मोटरसाइकिल में टक्कर एक ॼणो फौत एक जख्मी